पनुआ के लग बाइजी थाने जी हद में पुराने तकरार तां चाचड़ बिरादरीअ में खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो। गोलियूं लॻण सबबि ॿ ॼणा क़तल थी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआ किल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी नाइला अव्हांखे ॿुधायूं पिया त पन्नू आकिल जे बैजी थाणे जे हद वारे चाचड़नि जे ॻोठ मार्ख चाचड़, मंजर चाचड़, सरदार हाजी खान चाचड़ जे चाचड़ बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणो खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो आहे। जो अॼु सुबुह जो पेश आयल वाक़े में जेको बैजी थाणे जी हद चूंघा रोड वटि पेश आयो आहे, जंहिंमें अॻु में ताक़ में लिकल हथियारबंदनि गोलियुनि जी बरसाति करे ॿिनि ॼणनि सलमान चाचड़ ऐं करीम बख़्श चाचड़ खे थॾे ते गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे, जॾहिं त मुजाहिद नज़ीर चाचड़ खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे। जंहिंखे ॻोठाणनि ऐं पुलिस पहुची ज़रूरी कार्रवाई लाइ पन्नू आकिल इस्पताल आंदो, जंहिं बाद ज़ख़्मियुनि खे नाज़ुक हालत में सखर सिविल इस्पताल मुंतक़िल कयो। मेहरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची